दोस्तों साथियों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद। दोस्तों अफ़सोस सद अफ़सोस जो पानी जे ख़ातिर पंहिंजे दरियाहनि जे बचाव ख़ातिर असांजे सिंध जे नौजवाननि खे बेदर्दी सां क़त्ल कयो पियो वञे दाड़ेलनि वांगुरु। पर दाड़ेलनि सां बि ईअं कोन थो कयो वञे, छो त दाड़ेल हिननि खां ॾाढा आहिनि। उन करे ही सिंध जे मज़लूम माण्हुनि पंहिंजा हक़ घुरंदड़ एहतिजाज कंदड़ माण्हुनि जे मथां सिधी फायरिंग करणु, सिधियूं गोलियूं हणनि, किथां जो कानून आहे? पुलिस खे कंहिं अख़्तियार ॾिना आहिनि त तव्हां माण्हुनि जे मथां सिधियूं गोलियूं हलायो? ज़ाहिद लिगारी जे क़त्ल थियण खां पोइ, उनजी शहादत खां पोइ अॼु वरी निहायत ई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि जो इरफान लिगारी बि ज़ख़्मनि जा सूर नसांदे हैदराबाद जी अस्पताल में दम धणी हवाले कयो। ही मुल्क, ही रियासत आख़िर छा थी चाहे? सिंधी माण्हू उन्हनि खां घुरनि छा था? सिंधी माण्हू सिर्फ़ु पंहिंजा हक़ था घुरनि, पाणी था घुरनि। पाणी जे करे तव्हां गोलियूं हलाईंदव? इहो त यज़ीज़ कयो हुयो इमाम हुसैन जे क़ाफ़िले ते। इमाम हुसैन जो पाणी बंदि कयो हुयो, तव्हां बि उन्हनि जी पैरोकारी पिया कयो। छा था दुनिया खे पैगाम ॾियो त असां वटि इंसाफ़ ईअं मिलंदो आहे जेकॾहिं को पंहिंजे हक़ जे लाइ अदालत थाणनि खां मायूस थी करे रोडनि ते अचे त उन जे लाइ बि तव्हां वटि कानून इहो ई आहे त तव्हां उन्हनि खे गोलियूं हणी भॼायो। तव्हांखे सिंध जे नौजवाननि जी ज़िंदगी खां वधीक पंजाब जी उहा ट्रांसपोर्ट अज़ीज़ आहे, जंहिंजे करे तव्हां सिंधी माण्हुनि खे गोलियूं था हणो, मारियो था, क़त्लेआम था कयो। पोइ वरी मज़लूम थी था बयानु कयो त जेको सो असां सां जेके से क़ौम परस्त दुरियूं विढ़नि थियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जंहिंजे बचनि जो रोज़गार, जंहिंजी ज़िंदगी जो जियापो तव्हां खसींदव त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू आख़िर बुखियो गिदड़ शींहं सां बि विड़ी पवंदो न। जॾहिं हू पंहिंजे बचनि जी, पंहिंजे ख़ानदान जी कफ़ालत न करे सघंदा, हुननि जे आॾो उहे बदहाल ऐं बुखिया हूंदा, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो इंसानु मजबूर थी छितो त थींदो न। हुनजे बावजूदि जॾहिं तव्हां उन्हनि ते क़त्लेआम कयो, उन्हनि ते गोलियूं हलायूं, गोलियूं हलाइण खां पोइ वरी हिकिड़ो ड्रामो रचाए तव्हां ज़िया लंजार जे बंगले खे बाहि ॾेई छॾी त जीअं